बलूचिस्तान लग बेलूर में कणक जो सीज़न अचंदे ही ट्रैक्टर वारनि धूम मचाए छॾी। कणक जो सीज़न अचंदे ही ट्रैक्टर वारनि पंहिंजा कम शुरू कया ऐं कणक जी तैयारियुनि जे लाइ हर काइण लॻा। वॾे शौक़ ऐं धूम सां गाना भी वॼाईंदा रहिया ऐं गोबल भी हलाईंदा रहिया। हर साल जियां हिन साल भी कणक जो सीज़न अची वियो त कणक छटण जो भी टाइम अची वियो त ट्रैक्टर वारा ज़मीन खेड़ण में मसरूफ़ थी विया। सिंधी व्लॉग सां गॾु आहियां तव्हांजो पंहिंजो जमालुद्दीन चिटो। जीअं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, जीअं असांजी नई अचण वारी वीडियो जल्द तव्हां ताईं पहुची सघे।